इलेक्शन कमीशन कराची में मकानी चूंडू अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियूं। कराची में मकानी इदारनि जूं चूंडू कराइण जी हर मुमकिन कोशिश कई। वफ़ाक़ी घरू खाते गॾिजाणी दौरान ॿुधायो त पुलिस नफ़री जी घटिताई खे नज़र में रखंदे फ़ौज ऐं रेंजर्स पोलिंग स्टेशन ते ड्यूटी नथी ॾेई सघे। लिखत में आगाही ॾिनी वई त फ़ौज ऐं रेंजर्स क्विक रिस्पांस फोर्सिस तौरु मौजूदु हूंदी। सिंध सरकार आगाह कयो हो त कराची जूं अक्सर पोलिंग स्टेशन हसास ऐं इंतिहाई हसास आहिनि। फिलहाल चूंडू मुलतवी करण का सवाइ को ॿियो ऑप्शन नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठि इजलास की पधराई में इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़। कोर कमांडर कॉन्फ्रेंस में एटमी कमांड एंड कंट्रोल स्ट्रेटेजिक ते मुकम्मल एतमाद जो इज़हार। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में चयो पियो आहे त पाकिस्तान एटमी हथियारनि सां नेज़मेवार मुल्क आहे। एटमी सिक्योरिटी रेजिम मज़बूत बनाइण लाइ समूरा ज़रूरी क़दम कया पिया आहिनि। मुल्क जी स्ट्रेटेजिक असासनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम भरपूर आहिनि। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस दौरान मुल्क जी अंदरूनी ऐं ॿाहिरी सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा चयो आहे त पाक फ़ौज हर क़िस्म जे ख़तरनि खां मुल्क जो दिफ़ा करण लाइ तयारु आहे। पांव पे खुद कुल्हाड़ी मारता है, अपनी पार्टी का खुद जनाजा निकालता है। इस मुल्क के अंदर ये नहीं है कि आप फौज कशी करें और इक़्तिदार हासिल कर लें। हर सीट पे खुद खड़ा होकर चलो जीत भी गया, 6 सीटों पे जीत गया था, फर्क क्या पड़ा, 0। इस गैर जमहूरी आदमी को ये नहीं पता, मतलब 6 सीटें इसकी पार्टी की कम हो गई है। आप सोचे इसकी वजह से, इस शख्स की वजह से ये अपने और बंदे खड़े कर देता। जीतते हारते तो उनकी 6 सीटें बढ़ती ना। पीटीआई को अपनी 6 सीटें हारने की मुबारकबाद हो। इसे कहते हैं गीदड़ भपकियां। एक गीदड़ यही कर सकता है। पहली सेशन में बिलावल भुट्टो जरदारी साहब ने कहा सिलेक्टेड पीएम से तालियां बजाई थी। जहांगीर तरीन, अलीम खान, नाम ये हर एक को सैक्रिफाइस कर देगा सिर्फ अपनी सेल्फ इंटरेस्ट के लिए। हालत यह है कि अगर प्रेस कॉन्फ्रेंस करता है तो अपनी मर्जी के जर्नलिस्ट बुलाता है, कैमरा के सामने आके आपको फेस नहीं कर सकता, दुनिया को क्या फेस करेगा। पीटीआई चेयरमैन हिन उम्र में भी ॿाराणियूं हरकतूं करे पियो। हू बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग अकेलो करण चाहे थो। इमरान खान जे करे संदसि पार्टी बुॾी रही आहे। कुझु बि थिए हू पेशावर भॼण ते मजबूर थी वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में कारसाज़ साने जे शहीदनि जे यादगार ते हाज़िरी भरण खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त कारसाज़ वटि शहीद बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले ते हमिलो वॾो सानियो हो। अॼु शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं संदसि हज़ारनि चैलेंज खून सां जहूरियत क़ाइमु आहे। पीपल्स पार्टी क़ाइद जे मिशन खे मुकमल करे 73 जे आइन खे असल सूरत में बहाल कयो। बेनज़ीर भुट्टो जी जिदोजहद खे पूरो करण इख्तियार पार्लियामेंट खे वापसि ॾियारिया। 78 में मुल्क जी सलामती ऐं बका जी ज़मानत आहे। पीपल्स पार्टी सूबनि खे ख़ुदमुख्तियारी ॾिनी। ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे सुञाणप ॾिनी। सवात में ॿीहर क़ौमी झंडो बुलंद कयो। अॻूणे 83 पुलिस सरदारी पारां कारसाज़ साने जे वरसे जे मौक़े ते शहीदनि खे भेटा पेश। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु ॾिहाड़ो यादि ॾियारे तौरु पीपल्स पार्टी जमहूरियत जी बहाली लाइ केतिरनि साज़िशुनि जो मुक़ाबिलो कयो। जमहूरियत जी मज़बूती लाइ जिदोजहद जारी रखी वेंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी कारसाज़ साने जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी। आसफा भुट्टो ज़रदारी शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी। संदसि चवणु आहे त जमहूरियत लाइ जानियूं क़ुर्बान कंदड़ जियालनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। पीपल्स पार्टी पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे शिकस्त ॾिनी। जमहूरियत जे इस्तेकाम लाइ पीपल्स पार्टी बेशुमार क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां तमरी चयो आहे त मुल्क में जमहूरियत खे वधीक मज़बूत करणो आहे। जमहूरियत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे नाकाम बणाए वेंदो। अमरीकी सदर जो पाकिस्तान बाबति अफ़सोसनाक बयानु आहे। जो बाइडन जे बयान ते वज़ीर आज़म में बड़ी वसीअ जो रद्दअमल ॾिनो। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी रियासत आहे। पाकिस्तान जहिड़ी असासनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पीपल्स पार्टी के अखबार फैसल करीम कुंडी चयो आहे पीपल्स पार्टी कारसाज़ साने जी शहीदनि जी यादि मिलाए पई।
महोत्सव का साथ साले जे मुख्य तकरीब न रखी वई। तासी नंढी चूंड में पीपल्स पार्टी के वॾी अक्सरियत सां फतेह मिली। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त 18 अक्टूबर मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत लाइ उम्मीद जो ॾिहाड़ो आहे। पीपल्स पार्टी के जियालनि जी कुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त 18 अक्टूबर ते जियालनि जमहूरियत लाइ जानियूं कुर्बान कयूं। सदन कुर्बानीनि खे कंहिं बि सूरत में न विसारियो वेंदो। अरिड़हं अक्टूबर 2007 ते पेश आयल का सासानी के 16 वरी वियामी पिया। जवियत जे अलमरदार मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 8 साल जलावतनी खां पोइ वापसीअ ते मदद थियल पहिरें कालताड़ी हमले खे नाकाम बणाईंदे शहादतूं माणींदड़ जानिसारनि जी वरसी अॼु मल्हाई थी वञे। कराची में का सासानी जी शहीदनि जी यादगार ते हाज़िरी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में क़ुरान ख़्वानी जी तक़रीब। पीपल्स पार्टी जे अख़बार ऐं कारकुननि जी शिरकत। सुप्रीम कोर्ट शाहज़ेब कत्ल केस में शाहरुख जतोई समेत समूरनि जवाबदारनि खे आजो करे छॾियो। धुरिन विच में पहिरीं राज़ीनामो थी चुको आहे। जवाबदारनि जो दहशत पखेड़ण जो को बि इरादो न हो। कत्ल जे हिक वाक़े खे दहशतगर्दी जो रंग ॾिनो वियो। दलील ॿुधण खां पोइ जस्टिस एजाज़ुल अहसन जी सरबराही में जोड़ियल सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच समूरनि जवाबदारनि खे आजो करण जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। सदर डॉक्टर आरिफ अलवी रिकॉर्डिंग रेफरेंस सुप्रीम में दाख़िल कराए छॾियो। रेफरेंस जे ज़रिए अदालत खां बड़ी कंपनी सां मुआहिदे बाबति राय वरिती वेंदी। वज़ीर आज़म जी सलाह ते सदर पारां रेफरेंस अदालत में जमा करायो वियो। कराची जी सिंधी वसंदी अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ खे ढाहण लाइ इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ रहवासी हिकु भेरो ॿीहर रोडनि ते निकिरी आया। धरणे में औरतूं बि वॾे अंग में शरीक। ॻोठ खे ढाहण लाइ 1 महीनो पहिरीं बि ऑपरेशन कयो वियो हो, जंहिं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो हो। ॻोठाणनि ख़िलाफ़ ताक़त जो ग़लति इस्तेमाल करण ते DSP सचल ऐं SHO खे उहिदनि तां हटायो वियो हो। राधड़वासी शागी डेंगी सबब हयाती बिना वेठो। इंद्रज शाह के साच राजपूत के डेंगी बुखार सबब कराची जी अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए पियो। फरीदाबाद ऐं बरपासे में बीमारियुनि ते साबितो न थी सघियो। मलेरिया विघे हिकु ॻोठाणो फौत। गैसो ऐं मलेरिया सबब फौती ब्लड जो अंग 60 थी वियो। ठारू शाबल सां बि मलेरिया जे नतीजे में हिकु नौजवान अॼु भी शिकार। भत्तो वठण ऐं मंशियात के कारोबार में मुलविस होने जो इल्जाम। पुलिस एहलकारनि खिलाफ एक्शन। फैज़गंज थाने के 3 एहलकारनि की सज़ा तौर कराची बदली। भत्तो वठंदड़ तलहार के 6 एहलकारनि की भी लिस्ट जारी। समूरनि पुलिस एहलकारनि के बदली कयो वियो।